नाज़रीन, मां आहियां होस्ट मोहम्मद सुलेमान आरिजो ऐं अॼु असांजे प्रोग्राम जो गेस्ट आहे मोहतरम जनाब अली रज़ा आरिजो साहब जन। पंहिंजे प्रोग्राम हफ़्ते जे मुल्की मंज़रनामे में मौजूदु आहिनि। अॼु असांजो मौज़ू आहे मौजूदा मुल्की ताज़ा हालात जो जाइज़ो। बुख, मायूसी, स्ट्रेस, एंज़ाइटी, डिप्रेशन, अंदर जी जंग ऐं मुंझारे में फाथल असांजो मुआशिरो। सर, इन खे तव्हां कीअं ॾिसो था या कीअं वज़ाहत कंदो? सिंध ऐं भिटधन रज़ा जी तरफ़ां मोहबत ऐं सलाम। वालेकुम सलाम। हिते ज़मीनूं वीरान, हथियार, मौत, ॿाराड़ियुनि में बुख, बदहाली, मायूसी असांजो ॼणो मुक़दर बणी चुकी आहे। हाणे ताज़ो इस्लामाबाद जो ASP अदील अकबर ख़ुदकशी कई। लाड़काने में टियों दूसरी चेयरमैन शाहिद हुसैन जंहिं ताज़ो 3 ॾींहं अॻु में हुन ख़ुदकशी कई। हाणे इन खां अॻु में डॉक्टर अब्दुल्ला सुमर बि ख़ुदकशी कई, जंहिं वशत कई निम जे वण हेठों दफ़न कयो। लॻभॻि 5-6 सालनि में 6 खन CSS ऑफिसर ख़ुदकशी करे चुका आहिनि असांजे मुल्क में। अदील अकबर ही 4 साल लॻभॻि डिप्रेशन में, ऐं हिन खे दौरान 2-3 ॾींहं अॻु में हिन खे डेंगू जी बुखार बि थी पियो, जंहिं ते हिन मोकल अप्लाई कई CA लाइ, उहा बि हिन जी मंज़ूर न थी, ऐं पोइ हिन जी वरी उहा मोकल हिन जी मंज़ूर कई वई। इन विच में हे ड्यूटीअ ते वञी रहियो हुयो, मथां हिन खे असाइनमेंट हुई। हिन गार्ड खां पिस्तौल वठी ऐं चई त ॾे त मां हुनखे चेक कयां। इस्लामाबाद जा मारगिल जे पहाड़ जे भरिसां हिन पाण ते फायर करे पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। असांजे समाज में इख़्लाक़ियात कोन आहे। असीं कोशिशि कयूं पाण सां असां मोहबत कयूं, जे न त पोइ इहे वाक़िया अदील अकबर जहिड़ा रोज़ जो मामूल थी वेंदा। CSS 2017 में कई ऐं 2nd पोजीशन हिन जी आई, ऐं MPhil हिन जी हुई, ऐं गोल्ड मेडलिस्ट जो स्टूडेंट हुयो। पहिरीं हिन जी पोस्टिंग बलूचिस्तान में थी, उन खां पोइ हिन खे ट्रांसफर करे इस्लामाबाद में हिन जी पोस्टिंग थी, ऐं 4 साल अॻु में हिन साकाची डॉक्टर सुल्तान महमूद ॾे वेंदो हुयो। उन जे घरवारीअ खे हुन हिदायत ॾिनियूं त हिन जो ख़्यालु कयो, हिन जे कमरे में चाकू, को पिस्तौल, का गन उहा न रख, ऐं हे हाई डिप्रेशन जो पेशेंट आहे ऐं थी सघे को नुक़सानु न करे सघे। ऐं फोर्स जी ड्यूटी हुई, 17 कलाक हुननि जो कमु हूंदो आहे, ऐं उन में वरी हुनखे डेंगू जो बुखार थियो, ऐं उन में प्लेटलेट जेके पेशेंट जा उहे तमामु किरी पवंदा आहिनि, हुन में जिस्मानी सघन हूंदी आहे, जंहिंजे करे उहो पंहिंजी ज़िंदगीअ में हुन पंहिंजो अंत आंदो। असांजो समाज एलीट क्लास, जागीरदाराना कंट्रोल ऐं जनरल डायर जहिड़ा हुकुम, इन्हनि सभिनी शयुनि खे तव्हां कीअं था ॾिसो? असां जहिड़ो समाज उन ते कंट्रोल जेको आहे मथीं लेवल ते उहो एलीट क्लास जो आहे, ऐं हिते सॼे पाकिस्तान जा डिस्ट्रिक्ट उहो जागीरदार जे कंट्रोल में आहे। जिते दुनिया में जागीरदारी ख़तमु थी आहे, उन्हनि क़ौमुनि मुल्कनि तरकीब कई आहे, पंहिंजो सुख जो साह बि उन्हनि माण्हुनि वरितो आहे। ऐं हिते मथियां जेके असांजा ब्यूरोक्रेट्स आहिनि, उहे पंहिंजा हुकुम
ऑफिसुनि खे उहो बि जेका ब्यूरोक्रेसी आहे उहो पंहिंजे जागीरदारी तरीक़े सां उन ते बि असरात आहिनि, उन तहत उहो हुनखे हलाईंदो आहे ऐं मथां उहो जनरल डायर जहिड़ा हुकुम ॾींदा आहिनि। जापान आहे, उते ड्यूटी वारो मुलाज़िम हूंदा, मंझंदि में हुनजी ऑफिस में बेड हूंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त तव्हां कलाकु कोई रेस्ट कयो, जीअं तव्हां रिलैक्स थियो ऐं पोइ तव्हां हिन मुल्क जो बहितर कमु करे छॾींदा। ऐं राति जो हुन ते इंटरनेशनल फ्लाइट ते पाबंदी आहे त असांजो माण्हू जीअं आराम करे ऐं आराम कंदो त पोइ उहो ज़िंदगीअ में का तकलीफ़ कंदो। असां वटि मायूसी आहे, गुरबत आहे, उन जे लाइ हदीसूं आहिनि त गुरबत ज़ुल्म आहे, गुरबत कुफुर आहे, मौत हिकु लम्हे लाइ मारींदो आहे, गुरबत बार बार मारींदा आहे। तव्हां कातुला में वञो त पहिरीं दुआ गुरबत खे ख़तमु करण जी कयो। हाणे इहो आहे हदीस ऐं पैगंबर अलैहिस्सलाम जो जा हसीन जेके आहिनि ख़्याल ऐं हसीन जेके आहिनि हुन जा जेके रवैया, इहे सॼा जेके अज़ाब आहिनि उहो असांजे समाज में उहो सॼो गुरबत आहे। ऐं लॻभॻि हिते 10 करोड़ माण्हू WHO ऐं UN जी रिपोर्ट आहे पाकिस्तान में हू पंहिंजो ख़रीद फरोख्त नथा करे सघनि। जेके ज़रूरतूं आहिनि खाइण पीअण जूं उहे मुकमल हिकिड़ी 10 करोड़ आबादी आहे, उहा ख़रीद फरोख्त नथी करे सघे ऐं उन्हनि मसइलनि जे करे उहो लॻभॻि हितां जो हर माण्हू तक़रीबन 80% एंज़ाइटीअ जो शिकार आहे। ॿियूं जेके अंदरूनियूं कहाणियूं आहिनि, ताज़ो ख़्वाजा आसिफ़ क़ौमी असेंबलीअ में तक़रीर कई जॾहिं अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे वार हुई त असां लॻभॻि हिन जंग में हिन जे इताज़नि जे हुजण जे करे 70,000 असां पाकिस्तान में पंहिंजा माण्हू मारा चुका आहियूं। हाणे असांजे समाज में 44% माण्हू एंज़ाइटी ऐं डिप्रेशन में शिकार आहे। उन एंज़ाइटीअ जे शिकार हुजण जे करे ऐं ज़हनी तशदुद जे करे ऐं हिते लॻभॻि काफ़ी नौजवान रोज़ अटैक में मरी रहिया आहिनि। हाणे उहे बि लॻभॻि हज़ारे माण्हू आहिनि। WHO जी रिपोर्ट में आहे त 15,000 मौत थिए थो ख़ुदकशीअ जे करे। 15,000 रेशियो, अटैक में माण्हू मरणु, कारी कारे में औरतुनि खे मारणु, कपीलाई झेलनि में माण्हू मरणु, लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल इहा आहे जो टोजूं डॉक्टर वियो आहे कराचीअ में, हू पंहिंजे क्लिनिक जे सामान वठण लाइ 15 लख हुनखे खीसे में पिया, पुलिस हुनखे धाड़े करे ऐं मारे ऐं हुनजा पैसा फुरे ऐं हुन ते FIR दर्ज करे छॾी। जिते मालिकनि हुननि जे एहतजाज कयो त हू हिन जो सारो डॉक्टर हुयो ऐं पोइ वञी हुन ते FIR कढी। ही हिन दौर में सियासी बर्तन जे करे ऐं उन में हिकिड़ा क्रिमिनल माण्हू बि पुलिस में भर्ती थी चुका आहिनि ऐं खोड़ सातरनि पुलिस जे डिपार्टमेंट जे माण्हुनि SIO धंधे मंशाती में FIR दाख़िल थियल आहिनि ऐं किन पुलिस ऑफिसर हुन ते SHO लेवल ते ऐं हेठिएं लेवल ते हुननि ते जेको आहे सज़ाऊं बि आयल आहिनि कोर्ट जूं। दहशतगर्दीअ में 4,000 माण्हू हिन लॻभॻि साल सवा में मरी विया आहिनि ऐं ख़ुदकशीअ में 15,000 माण्हू। साइकाइट्रीअ जो डॉक्टर हिन मुल्क में 1 लख पेशेंटनि ते हिकिड़ो डॉक्टर आहे। सो बि हुनजी साइकाइट्री हिकिड़ी मुकमल तौर का हुनजी वॾी स्टडी कोन्हे। उहो बि सिताई तौर जेको आहे बेदिलियो पेशेंट खे ॾिसंदा आहिनि, दिलि सां कोन ॾिसंदा आहिनि, सही डायग्नोस न कंदा आहिनि
ऐं हुननि खां जेकॾहिं पुछिजे थो कंहिं साकाठी डॉक्टर खे जंहिं फ्राइंड लॻभॻि 80-90 किताब लिखी चुको आहे इन्हनि मसइलनि ते, त उन्हनि जो हिकु ॿ किताब बि उन्हनि जो कोन पढ़ियो आहे। ऐं पंहिंजो हुन सां समाज जो बि जेकॾहिं डिप्रेशन जो पेशेंट आहे संगत में जे मिट माइट सां ॻाल्हि करे थो त हुनखे पहिरें धक में हुनखे इहो आहे त तूं त चरियो आहे, पोइ बार बार हुनखे इन जा चढ़े जा ताना ऐं हुन सां रवैयो सही न हुजणो ऐं हुनखे तकलीफ़ूं ज़हनी तशदुद हुन ते करे ऐं हुनखे हुनजो रवैयो समाज अहिड़ो आहे जो वञी ख़ुदकशीअ जे रवैये में ऐं उन तरीक़े में उहो वञी पंहिंजी ज़िंदगीअ जो जेका ख़ूबसूरत आहे उन जो ॾींहं खे विसाए थो छॾे ऐं उहो पंहिंजी मौत खे तलीए थो। सर, महसूस थिए थो त कॉलोनी असां तां कॾहिं ख़तम न थी आहे, सिर्फ़ शक्लियूं मटाईंदी रही आहे। त इन नुक़्ते खे तव्हां कीअं बयानु कंदव? गायना जो सदरो क़ौमी अॻवान हुयो, हुन फ्रांस जी कॉलोनी हुनखे आज़ादु वठी ॾिनी ऐं निक्रोमा हुनजो क़ौमी अॻवान हुयो, जंहिं चयो त अफ्रीका ऐं टी दुनिया जा मुल्क कॉलोनियूं कॾहिं बि ख़तमु न थियूं आहिनि, सिर्फ़ु हुन जूं शिकिलियूं बदिलियूं थियूं ऐं असां ते उहे जदीद जेका बैठियत आहे आलमी साम्राज्य जी उहा साॻी असां ते बरक़रार आहे। फिनान फैनन जंहिंजो किताबु आहे मिटी वारा माण्हू, फ्रांस अलजज़ार हुनजी कॉलोनी, दुनिया में मुल्क विराए छॾिया। ही बरतानवी कॉलोनियूं, ही बेल्जियम जी कॉलोनी आहे, ही इटली जी कॉलोनियूं, ही जेको आहे फ्रांस जी कॉलोनियूं। ओड़े नमूने सां फिनान फैनन डॉक्टरी डिग्री वठी अचे पंहिंजे मुल्क में हुन प्रैक्टिस शुरू कई त उते जो हिन पंहिंजे माण्हुनि खे ॾिसंदो हुयो, पोइ उन ते हुन हिकिड़ो स्टडी करे ऐं हिकिड़ो किताबु लिखियो। उन में लिखी त ही त असांजी सॼी आबादी कॉलोनीअ जे अज़ाब जे करे चरिया थी विया आहिनि, इंज़ाइटी में हलिया विया आहिनि, डिप्रेशन में हलिया विया आहिनि। ही ॻोठनि जा ॻोठ माण्हू त ख़तमु थी चुका आहिनि। जीअं ताज़ो हिन इसराईल जे वार में फ़लस्तीनी ऐं गज़ा जे माण्हुनि जी बेज़िंदगी ऐं हुननि जे रवैये में, हुननि जे जेको आहे सो उथण विहण में, हुन में जेको आहे सो काफ़ी चेंजिंग्स अची वियूं। हू नॉर्मल उते माण्हू कोन्हे, भला हुननि ज़िंदगीअ में कहिड़ी मुसीबत उते न ॾिठी आहे। हुननि पंहिंजा ॿार क़तलु थियनि ॾिठा आहिनि, हुननि औरतूं ॾिठियूं, हुन पाण हुननि जा पिड़ी ऐं प्यारा क़तलु थियनि ॾिठा आहिनि। हुननि ते लखे टन ऐं बम ऐं बारूद हुननि ते वसाया विया आहिनि। त हुननि जी ज़िंदगी जेका ग़ुलामाना जेका शिकिल हूंदी आहे ग़ुलाम जी, उहा ईअं ई हूंदी आहे जंहिंजो मॉडल गज़ा आहे। इंज़ाइटी, डिप्रेशन ऐं ज़हनी दबाव जा जेके रवैया उहे पैदा थींदा आहिनि ऐं पोइ हू आहिस्ते आहिस्ते उन समाज जा माण्हू जी न सघंदा आहिनि ऐं पोइ ख़ुदकशीअ तरफ़ हुननि जो रवैयो। पहिरियां पुछल जेके टे सवाल आहे उन्हनि में असांजे मुआशरे जा एतिरा सारा पहलू हुआ जेकी इंसान जो जेको जीअण आहे उहो जंजाल बणाइनि था। हाणे असां जेके इंसान आहियूं उनखे अलाह ताला जे तरफ़ां हिकिड़ी हयातियत अथल आहे, त तव्हां ते रोशनी विझो त असां पंहिंजी ख़ूबसूरत ज़िंदगी भला कीअं गुज़ारे सघूं था अहिड़े माहौल ऐं मुआशरे में। तव्हां कोशिशि कयो त उन में जेका गुरबत आहे उन में पंहिंजी जिन छॾाए। काफ़ी शयूं इंसान जे वस में आहे, जुस्तजू कयो, महिनत कयो। उन जुस्तजूअ में दुनिया जा कुझु ॾाहनि जा उसूल आहिनि, उन तहत पंहिंजी जेका ज़िंदगी गुज़ारो। हिकु त तव्हांखे ज़िंदगीअ में कुझु रक़म बैंक बैलेंस में हुजणु घुरिजे।
जीअं इतफ़ाक़ सां तव्हां बीमार था थियो, तव्हांजो घर जो भाती को बीमार थो थियो, त ही समाज जो तबक़ाती आहे जंहिंमें अमीर जो हॉस्पिटलूं उहे प्राइवेट में आहिनि ऐं ग़रीब जूं हॉस्पिटलूं उहे सरकारी आहिनि, जंहिंमें न उते अबो आहे न अमा आहे ऐं राति जो मच्छर ॾींहं जो मरीज़ ते जहिड़े जिस्म ते मखियूं पयूं। थोरी बचति करे ऐं तव्हां जीअं मोकलूं मिलनि थियूं त कुझु अलाइकर में जंहिंमें पहाड़ आहिनि, समुंड आहिनि ऐं हिकिड़ा ख़ूबसूरत इलाइक़ा आहिनि, उते तव्हां पंहिंजो घुमण ऐं फिरण लाइ तव्हां वञो, जीअं तव्हांजो ज़हन नज़ारा ॾिसे उहो हिकिड़ो ख़ुशी महसूसु करे। कर्ज़ ते गुज़ारो न कयो। कर्ज़ वठणु हिकिड़ी ज़िलत वारी ज़िंदगी आहे। सुवालु आहे न, ऐं तव्हांखे ज़िंदगीअ में पंहिंजो घर हुजणु घुरिजे ऐं उन में किराए वारे घर में तव्हां उन में जिन छॾायो ऐं उन घर में लॻभॻि हिकिड़ो तव्हांजो नंढिड़ो बाग़ हुजे जंहिंमें गुल हुजनि, साई शबर हुजे। हाणे इन शइ खे इंसानु जॾहिं ॾिसंदो आहे गुलनि खे ऐं साई शबर खे, सावक खे, त हुनजो ज़हन इंसान जो ताज़ो थींदो आहे ऐं रिलैक्स रहंदो आहे। ऐं ज़िंदगीअ में हिकिड़ी जेकॾहिं जीवन साथी हुजे उहा समझदार हुजे ऐं उन में कोशिशि कयो त घर में तव्हांजो झेड़ो ऐं फसाद न हुजणो। माण्हू सां कोशिशि कयो, हसद न कयो। हसद तव्हांजे दिमाग़ खे जेको सर्किट आहे उनखे बाहि सां ॼणो साड़े छॾींदो। चुगली करण वारे माण्हूअ खां, मुनाफ़िक़ खां, कूड़नि खां तव्हां ज़िंदगीअ में बहितर अथव त पासो कयो। पढ़णु, लिखणु, मौसीक़ी ॿुधणु ऐं उन खे तरबियात ॾियो ऐं क्लबनि, होटलनि ते पंहिंजी ज़िंदगी खे ज़ाया न कयो। ऐं मूं दुनिया जे तक़रीबन सभिनी ॾाहनि खे स्टडी कयो आहे। 80-90 सालनि ते जॾहिं लिखंदा पढ़ंदा आहिनि त हू नॉर्मल ज़िंदगी हूंदा आहिनि ऐं हुनखे कॾहिं ज़िंदगीअ में डिप्रेशन न हूंदी आहे। हू समाज जो बहितर तर्जुमो करे छॾींदा आहिनि ऐं उन समाज खे सम्झंदा आहिनि त हे हुन सां हे मसइला आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी उन तरीक़े सां गुज़ारींदा आहिनि। ऐं कावड़ ऐं बदिले जो जेको आहे रुझान पंहिंजे उन में ज़हन मां उहो कढी छॾियो आहे। जेकॾहिं तव्हांखे मिट माइट दोस्त बदतमीज़ी थो करे त उन सां बहितर इहा आहे त तव्हां पंहिंजा तालुकात ख़तमु करे छॾियो। समाज में मोहबत कंदड़ माण्हू आहिनि, पॉज़िटिव सोच रखंदड़ माण्हू आहिनि, सुठा माण्हू आहिनि, उन्हनि सां उथो वियो, उन्हनि सां कचरियूं कयो। तव्हांजे इन जवाब ते असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। तव्हांजी महिरबानी।